शाहिद खुशवर के यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं फैन खे भलीका दोस्तों अॼु धमाकेदार अपडेट तव्हां सां मां शेयर कंदो तव्हांखे नई अपडेट जेका ॾियण वारो आहियां हाई लेवल जी अपडेट आहे। जी हाँ दोस्तों, दरअसल दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो बार बार ड्रामा सीरियल जेको पंजाबी जंहिं में ॾिसो था त चाकर ख़ान कीअं दुश्मन जा घाटा भञण जे लाइ तयारु वेठो आहे जाबर ऐं कासिम जे लाइ, लेकिन उहो करे कुझु कोन थो, हवाल ट्रिगाह करे थो, करे कुझु कोन थो। हुन जाबर जेको आहे उहो बि हवाल थो करे, लेकिन कुझु न कुझु जाबर हरकतूं थो करे थो न, ऐं रुंडे वारनि जो अधु साथ मुझाए विधो आहे उनखे भउ चाकर ख़ान जे। ऐं सांवल जीअं ई हाणे इस्पताल मां निकिरंदो त पहिरियों त इन्हनि जा ढींगा ढेरी करण जे लाइ कासिम ऐं जाबर जे लाइ पूरी तयारी कंदो ऐं इन्हनि खे सिधो करण जे लाइ वॾियूं कोशिशूं कंदो। बहरहाल दोस्तों ड्रामो हाणे ज़बरदस्त थी चुको आहे, हाणे सीरियल बि को न को हरकत कंदो, छो सीरियल आयो आहे ख़ाली हथे त कोन मोटी वेंदो न, बाक़ी सीरियल का न का हरकत करण वारो आहे। जी हाँ दोस्तों, सीरियल हरकत करण वारो आहे, कुझु न कुझु हरकत करण वारो आहे। अगर अपडेट तव्हांखे सुठी लगी दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, लाइक ज़रूरु कंदा। अगर अपडेट सुठी लगी त लाइक कंदा, वीडियो खे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं सुठो प्यारो हिकिड़ो कॉमेंट बि कंदा, मैसेज ॾींदा ऐं मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।